अस्सलाम वालेकुम दोस्तों। तव्हां हैरान हूंदो त मां एॾे अरसे खां पोइ वरी पंहिंजे व्लॉग जे थ्रू आयो आहियां। मां वाकई काफ़ी ॾींहंनि खां पोइ आयो आहियां। मुंहिंजो तक़रीबन जेको एब्सेंस पीरियड आहे व्लॉग्स जे थ्रू यूट्यूब पंहिंजे चैनल सोजरो ते तक़रीबन 2-2.5 महीना थी विया आहिनि। इन जी वजह इहा आहे त हिकु त मां बिज़ी बि थी वियो हुउसि ऐं मां मुंहिंजो फेसबुक जो पेज आहे, मां रोज़ानो हुन ते लाइव ईंदो आहियां ऐं उन ते ॾाढी मूंखे मोट मिलंदी आहे। सॼी दुनिया में दोस्त सां कनेक्टेड हूंदा आहिनि। हिकु त इहा मसरूफ़ियत, ॿियो मुंहिंजो हिकिड़ो प्रोग्राम शुरू थियो आहे शतरंज सिंध टेलीविज़न ते। उनजी होस्टिंग शुरू कई आहे ऐं काफ़ी उते बिज़ी आहियां। ऐं इन खां अलावा पाकिस्तान टेलीविज़न सेंटर ते मुंहिंजो हिकिड़ो सीरियल आहे ख़ानदान जे नाले सां, उहो बि थिए पियो, उन में बि बिज़ी आहियां। ऐं यूट्यूब मुंहिंजो जेको चैनल आहे सोजरो, उनखे मुंहिंजो टाइम न ॾियण जी वजह इहा बि हुई त मां थोरो मायूस बि थी वियो हुउसि ऐं डिस्टर्ब बि थी वियो हुउसि ऐं कुझु फ्रस्ट्रेशन बि हुई। हेॾो अरसो गुज़रियो आहे पर मुंहिंजो चैनल मोनेटाइज़ थियण खां पोइ बि एतिरा व्यूज़ नथो खणे जेतिरा खणणु खपनि। यानी तव्हां बिलीव कयो त 2-2.5 साल थी विया आहिनि मोनेटाइज़ खे, ऐं मुंहिंजे चैनल जे व्यूज़ घणे न हुजण जे करे मुंहिंजा अञा ताईं $100 बि पूरा न थिया आहिनि। वधि में 60-70 डॉलर थिया आहिनि। ऐं यूट्यूब जी पॉलिसी मूजिबि जेसिताईं $100 न थींदा तव्हांजे अकाउंट में पैसा न ईंदा। पोइ इन जे करे बि मुंहिंजो दिलि थोरो टुटी पियो त वरी मां पंहिंजे यूट्यूब जे चैनल खे थोरो पोइ रखी छॾियो। मुंहिंजो जॾहिं को फ़ाइदो ई न आहे त पोइ छो कजे। पर मुंहिंजे कुझु दोस्त आहिनि, जीअं अलीगुल मला आहे, सुराब सुमरो आहे, ज़ाकिर आहे, उन्हनि चयो त यार ईअं न कर, तूं पंहिंजो चैनल ठाहियो आहे, एॾी महिनत कई आहे ऐं तूं उनखे थोरो टाइम ॾे, व्यूज़ वधंदा। असां त मश्करी कंदा आहियूं, इन लाइ माण्हुनि खे वणंदा आहियूं। पर तव्हां सीरियस आहियो, सीनियर बि आहियो, सुठा एक्टर बि आहियो, तव्हां वटि इलाही शयूं आहिनि, तव्हां उहे शेयर कयो पब्लिक सां। पब्लिक यकीननि तव्हांखे सुठा व्यूज़ ॾींदी, सुठी मोट ॾींदी। मुंहिंजो त ठीकु आहे। ऐं हाणे अॼु खां मां शुरू कयो आहे, रोज़ानो तव्हां सां थोरो थोरो शेयरिंग कंदुसि ऐं इन उमेद सां त तव्हांजो मोहबतूं, तव्हांजो साथ ऐं तव्हांजी जेका पसंदि आहे उहा मुंहिंजे यूट्यूब चैनल ते सॉरी तव्हां ज़रूरु ॾींदव मूंखे। तव्हांजी वॾी महिरबानी। दोस्तो, कंहिं बि प्रोग्राम जो इंट्रो ॾियणु ॾाढो ॾुखियो कमु हूंदो आहे ऐं ॾाढो हिकिड़ो अजीब लॻंदो आहे। जीअं मुंहिंजो जेको प्रोग्राम आहे जंहिंमें मां ज़िंदगी में पहिरियों दफ़ो कंहिं बि टेलीविज़न जी स्क्रीन ते होस्टिंग थो कयां, उहो आहे सिंध टेलीविज़न। ऐं उते जेको प्रोग्राम रिकॉर्ड थो थिए शतरंज, जंहिंजो मां होस्ट आहियां। ऐं उनजो जेको पहिरियों प्रोग्राम आहे उहो सुभाणे यानी 18 नवंबर ते, यानी सुभाणे छंछरु आहे, 6 बजे ऑन एयर ईंदो। तव्हां ज़रूरु ॾिसिजो ऐं पंहिंजी राय जो बि इज़हार कजो। मूंखे ॿुधाइजो त मां कीअं होस्टिंग कई आहे। मां कोशिशि कई आहे त मां उनखे रियल होस्ट वांगुरु जेको आहे होस्टिंग कयां। घणे भाङे जेके दोस्त होस्टिंग कंदा आहिनि उन्हनि खां थोरो डिफरेंट हुजे। मां डिफरेंट करण जी कोशिशि कई आहे। पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कजो, मूंखे ॿुधाइजो त मां कीअं कयो आहे। ॾाढो इंट्रस्टिंग प्रोग्राम आहे, ॾाढो सुठो ऐं तव्हांखे मज़ो ईंदो ॾिसण में। सो दोस्तो, ॻाल्हि इहा आहे त जॾहिं जॾहिं तव्हां पंहिंजो चैनल ठाहींदो यूट्यूब ते ऐं उन जी मोनेटाइज़ेशन जे लाइ तव्हांखे बेनता महिनत करणी पवंदी। तो तव्हां व्लॉग्स बि ठाहींदव, तव्हां स्किट्स बि ठाहींदव, तव्हां नंढी नंढी शॉर्ट फिल्मूं बि ठाहींदव। हाणे पब्लिक कीअं थी तव्हांजी उन्हनि शयुनि खे एक्सेप्ट करे ऐं पब्लिक कीअं थी उन्हनि शयुनि खे हज़म करे ऐं तव्हांजी जेका आहे सो तव्हांखे सुठी पज़ीराई ॾे, मोट ॾे, इहो ॾुखियो कमु आहे। मूं ॾाढी कोशिशि कई शुरू में, जॾहिं मां पंहिंजो यूट्यूब जो चैनल ठाहियो त मां शॉर्ट फिल्मूं ठाहियूं उर्दू में। शॉर्ट फिल्मूं उर्दू में ठाहियूं, तक़रीबन 10-15 फिल्मूं ठाहियूं, ॾाढी ज़बरदस्त फिल्मूं। मरो एजाज़ बुढ़ो बि हूंदो हो, मां बि, असां ॾाढी सुठी सुठी फिल्मूं ठाहियूंसीं। ऐं इन खां पोइ असांखे थोरा थोरा व्यूज़ मिलंदा हुया। पोइ वरी जीअं त घणो हुन में पैसो ख़र्चु ईंदो हो त असां वरी पोइ व्लॉग शुरू कयासीं। व्लॉग बि घणी देरि ताईं हलंदो रहियो ऐं उन सां गॾो गॾु वरी पोइ असां मुंहिंजा जेके पंहिंजा जेके ड्रामा आहिनि, जेके PTV जे दौर में बि कयासीं,
कुझु ड्रामा सिंध टीवी ऐं KTN ते कयासीं, उन्हनि जा बि रेफरेंसिस, उन्हनि जी बि कुझु ॻाल्हियूं तव्हांखे ॾेखारियूंसीं। हिकिड़ो सीरियल मूं कयो सोणा तुर वञ लाड़, मां उहो बि पूरो जो पूरो 20 क़िस्तूं रखियूं। पर मूंखे ॾाढो अफ़सोस थियो, ॾाढो दुख थियो मूंखे त हेॾो वॾो सीरियल हो सोणा तुर वञ लाड़, उनखे कंहिं बि सुठी मोट न ॾिनी। उनजी 20 क़िस्तूं पूरियूं जेको आहे सो मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पयूं आहिनि। तव्हां बिलीव कयो त को अहिड़ो एपिसोड यानी का बि अहिड़ी क़िस्त न हुई जंहिंमें को 800-900 खां मथे हुनजा व्यूज़ हुजनि। मूंखे ॾाढो दुख थियो, ॾाढो अफ़सोस थियो। पोइ सम्झ में नथो अचे त असांजे दोस्तनि जो क्राइटेरिया छा आहे। छा सिर्फ़ु उन्हनि खे उहा कॉमेडी पसंदि आहे जंहिंमें उहो बुझा था ॾियनि ऐं लानती था चवनि ऐं लानती था चवनि या फलाण था चवनि। शायदि पब्लिक जो इहो ई मिज़ाज आहे जेको असां नथा करे सघूं। असांखां इहे शयूं ॿाहिरि आहिनि, इन जे करे शायदि पब्लिक खे पसंदि नथा अचूं। सीरियस एक्टर आहियूं, सीरियस ॻाल्हियूं कंदा आहियूं। सो बहरहाल पब्लिक जो इमेज आहे, असां उन्हनि जे इमेज खे चैलेंज नथा करे सघूं। असां वधि में वधि हिकिड़ी दुआ करे सघूं था, विश करे सघूं था त असांजे कम खे पसंदि कयो ऐं असांखे भरपूर मोट ॾियो। भली पंहिंजी पसंदि ॿुधायो त भई तव्हां हिन पसंदि ते कयो त असां ॾिसंदासीं, त असां उहा शइ कंदासीं। छो तव्हांजी पसंदि असांजे लाइ वधि में वधि मुक़दस आहे ऐं वॾी अहमियत रखंदी आहे। तो दोस्तो हाणे हिन व्लॉग ठाहिण जो मक़सदु ई इहो हुयो त तव्हां ते मां इहो पैगाम पहुचायां त मूंखे ॿुधायो त मूंखे छा करणु खपे पंहिंजे व्यूज़ खे वधाइण जे लाइ। छो त मुंहिंजो त दिलि टुटी पियो आहे, रियली आई एम टेलिंग यू। मूंखे कतन मज़ो नथो अचे पंहिंजे यूट्यूब चैनल सोजरो ते, छो त मूंखे व्यूज़ ई नथा मिलनि। एॾी महिनतुनि सां इहो एॾो सारो चैनल ठाहियोसीं ऐं एॾो सारो ख़र्चु कयुमि मां पंहिंजी शॉर्ट फिल्मुनि ते, पर पोइ बि पब्लिक खे उहो शायदि मज़ो न आयो या छा आहे, वॉट एवर। सो बहरहाल दोस्तनि मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई कई आहे, जेके मुंहिंजा पंहिंजा साथी दोस्त आहिनि, अलीगुल आहे, सुराब आहे, ज़ाकिर शेख आहे या हैदर कादरी आहे। उन्हनि चयो यार दिलि न लाइ तूं ऐं तूं पंहिंजे कम खे जारी रख। मुंहिंजो चलो ठीकु आहे, कोशिशि कयूं था, अलाह वॾो आहे। सो इन उमेद सां, इन सोच सां मां वरी ॿीहर पंहिंजे हिन व्लॉग जे थ्रू तव्हां वटि आयो आहियां त तव्हां पंहिंजी पसंदि ॿुधायो त मां तव्हांजे पसंदि ते उहे शयूं ठाहियां ऐं पोइ शायदि तव्हांखे आसानी थिए ऐं मूंखे सुठा व्यूज़ मिलनि ऐं मुंहिंजो चैनल ग्रो करे वधीक। इंशाअल्लाह ताला कोशिशि कंदासीं। ऐं मां इहो राति फ़ैसिलो कयो जॾहिं मां रिकॉर्डिंग करे शतरंज जी मोटी होम घर, पर जे मां अॻु में कयां हा त उते मां पंहिंजे शतरंज जे सेट ते इहो सॼो व्लॉग रिकॉर्ड कयां हा। हाणे मां ईअं कंदुसि, जॾहिं जॾहिं मुंहिंजी शतरंज जी रिकॉर्डिंग थींदी त मां उते बि व्लॉग ठाहींदुसि, उहो तव्हांखे सुठो लॻंदो। ऐं बाक़ी व्लॉग्स थिया या जेके बि शयूं मां पंहिंजे घर जे हिन ड्राइंग रूम में तव्हांजे लाइ मां रिकॉर्ड कंदुसि। पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कजो, तव्हांजी वरी महिरबानी थींदी त आईंदा तव्हांखे छा ॾिसणो आहे, छा ॿुधणो आहे, त मां उहे ई शयूं तव्हांजे लाइ प्रेज़ेंट कयां। तव्हांजी वॾी महिरबानी ऐं पंहिंजी राय पंहिंजे कमेंट्स में ज़रूरु मूंखे ॿुधाइजो। मूंखे इंतज़ारु रहंदो त आया मूंखां कहिड़ियूं ग़लतियूं थियूं जिन जे करे मुंहिंजा व्यूज़ घटि ईंदा रहिया ऐं कहिड़ियूं उहे शयूं आहिनि जिन जे थ्रू व्यूज़ वधि में वधि ईंदा। इहे सभु शयूं प्लीज़ मूंखे ज़रूरु पंहिंजे कमेंट्स में ॿुधाइजो। थैंक यू वेरी मच।